हुकूमत ताज़नि बरसातुनि सबबि फ़सलनि खे नुक़साननि जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। बरसातुनि सबबि हारियुनि खे 86.86 बिलियन रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। मोहम्मद बख्श महर जो इहो चवणु आहे। बरसात सबबि 5,41,351 एकड़ ते बीठल फसल खे नुक़सानु पहुतो आहे। सूबाई वज़ीर जो चवणु त 2,93,580 एकड़नि ते बीठल कपह जी फसल खे नुक़सानु पहुतो आहे। बरसातुनि सबबि दादू, लाड़काणो, सांगड़, ठट्टो, सिजावल, मीरपुर ख़ास मुतासिर थिया आहिनि। खैरपुर, उमरकोट, टंडोलाया, शिकारपुर, शहीद बेनज़ीराबाद में फसलनि खे नुक़सानु पहुतो आहे। अवांखे अपडेट कयो पिया कराची मां। सिंध हुकूमत ताज़नि बरसातुनि सबबि फसलनि खे नुक़सान जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। बरसातुनि सबबि हारियुनि खे 86.86 बिलियन रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर जो वधीक चवणु आहे त बरसात सबबि 5,41,351 एकड़ ते बीठल फसल खे नुक़सानु पहुतो आहे। 2,93,580 एकड़नि ते बीठल कपह जे फसल खे नुक़सानु पहुतो आहे, जॾहिं त बरसातुनि सबबि दादू, लाड़काणो, सांगड़, ठट्टो, सिजावल, मीरपुर ख़ास मुतासिर थिया आहिनि। हवाले सां लाइन ते मौजूदु आहे शाहिद मीर सैतो। जी शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध सूबे में ताज़नि बरसातुनि सबबि फसलनि खे थियल नुक़सान जा इब्तिदाई अंग अखर जेके आहिनि उहे एग्रीकल्चर खाते पारां जेके आहिनि उहे ज़ाहिर कया विया आहिनि। ताज़नि बरसातुनि सबबि सिंध जे हारियुनि खे 86.86 बिलियन रुपयनि जो जेको नुक़सानु थियो आहे, अहिड़ो जेको बयानु आहे मोहम्मद बख्श खान महर एग्रीकल्चर जो जेको वज़ीर आहे उन पारां ॾिनो वियो आहे। हुन पारां चयो आहे त सिंध में ताज़नि बरसातुनि सबबि 5,41,351 एकड़ ज़मीन जेका आहे उहा पाणी हेठि अची वई, हुनखे नुक़सानु पहुतो। जॾहिं त 2,93,580 एकड़नि ते बीठल कपह जो जेको फसल आहे उनखे पिणु जेको आहे कापारी ढक लॻो आहे। जॾहिं त 25,271 एकड़नि ते बीठल चांवरनि जो जेको फसल आहे ऐं 2,69,69,014 जेके जुज़वी जेको आहे नुक़सानु उन्हनि खे पहुतो आहे। गॾोगॾु चइबो वञे त 53,195 एकड़ ते बीठल खजूर जेका आहे खजीअ जो जेको फसल आहे उनखे नुक़सानु पहुतो आहे। जॾहिं 32,849 जेको आहे अंग अखर ॿुधाया पिया आहिनि जंहिंजो जुज़वी नुक़सानु ॿुधायो थो वञे। जॾहिं त सिंध में 26,382 एकड़ ते बीठल कमंद जो जेको फसल आहे उनखे पिणु जेको आहे नुक़सानु ॿुधायो थो वञे। सूबाई वज़ीर एग्रीकल्चर जेको आहे इहो चयो आहे त गैर मामूली बरसातुनि सबबि कपह जो 21 सैकड़ो ऐं खजूर जो 41 सैकड़ो फसल जेको आहे उहो नुक़सान में अची वियो आहे। ऐं गॾोगॾु बरसातुनि सबबि 3.4% टमाटे जो जेको नुक़सानु थियो आहे। उन सां गॾु तिरनि ऐं बसरनि, कपह, मिर्चनि जो फसल जेको आहे ऐं भाॼियुनि खे पिणु तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। जॾहिं त इहो बयानु ॾिनो वियो त जेके ज़िला आहिनि उन्हनि में तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। उन्हनि ज़िलनि में बदीन, दादू, घोटी, सखर, हैदराबाद, लाड़काणो, सांगड़, ठट्टो, सिजावल, मीरपुर ख़ास शामिल आहिनि ऐं खैरपुर, उमरकोट, शिकारपुर, शहीद बेनज़ीराबाद, मुशर्रफ फिरोज़, मटियारी ऐं टंडो मोहम्मद खान ऐं सरफारकर ज़िले में पिणु जेको आहे इहो नुक़सानु थियो आहे मोहम्मद बख्श महर पारां। महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।